इहो इरशाद फरमाईंदा त जेके जानवर असां क़ुर्बानी लाइ ज़िबह कंदा आहियूं उन्हनि जानवरनि जी केतिरी उमिरि हुअणु घुरिजे? साईं, अवलन त इहो सम्झो जो क़ुर्बानी में कहिड़ा जानवर क़ुर्बान थी था सघनि। क़ुर्बानी जे अंदरि जेके जानवर क़ुर्बान थींदा उहे जीअं ॿकर ॿकरी थी वियो ऐं इन्हीअ जिन्स में दुंबो जंहिंखे घेटो चवंदा आहिनि, रिढ थी वई, इहे नंढा जानवर। ऐं वॾनि जानवर में ॻऊं, ॾांद, मेंहिं, उठ, इहे वॾनि जानवरनि में था अचनि। हाणे इन्हनि जी उमिरियुनि में तफ़सील इहा आहे जो उठ जेको आहे उहे 5 सालनि जो हुजे, उठ हुजे या ॾाची हुजे, उहा 5 सालनि जी हूंदी। अगरि उन खां घटि हूंदी उमिरि में त उन जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। ॾांद, ॻऊं, मेंहिं जेको वॾो जानवर ढोर चइबो आहे, इन जे अंदरि उमिरि जी तफ़सील इहा आहे जो इहे घटि में घटि 2 सालनि जा हुजनि। अगरि इन खां वधीक बि आहिनि त अफ़ज़ल आहे, ओढ़ा जानवर न हुजनि, अफ़ज़ल जवान जानवर जी क़ुर्बानी आहे। घटि में घटि इन्हनि जी उमिरि 2 साल हुजे, 2 सालनि खां घटि हूंदा त इन्हनि जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। 3 नंबर ते जेके नंढा जानवर आहिनि, ॿकर ॿकरी ऐं दुंबो, घेटो, रिढ, इन्हनि जी उमिरि में 1 साल हुजणु शर्त आहे। अगरि इहे 1 साल जा आहिनि त पोइ इन्हनि जी क़ुर्बानी थी सघे। 1 साल खां अगरि 1 ॾींहुं बि घटि हूंदा त इन्हनि जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। अलबत ॿकर ॿकरी खे छॾे करे जेको दुंबो आहे, घेटो आहे ऐं रिढ आहे, इन जे अंदरि शरीयत एतिरी तख़फ़ीफ़ ॾिनी आहे जो इन जो 6 महीननि जो ॿारु जेको अगरि साल वारे जानवरनि में बिहारजे ऐं पंहिंजे कद काठ जे हिसाब ते ऐं पंहिंजे जेको आहे फरबा यानी मोटे ताज़े हुजण जे हिसाब ते ख़बर न पए त 6 महीननि जो आहे, लॻे ईअं त साल जो आहे, त पोइ अहिड़ी सूरत में इन जी बि क़ुर्बानी जाइज़ आहे। पर अगरि उहो जिस्मानी तौरु कमज़ोर आहे, कद उन जो एतिरो नाहे, अगरि उनखे ॾिसिजे त वाज़े थींदो त हीउ 6 महीननि जो आहे या साल खां घटि जो आहे, त पोइ 1 ॾिहाड़ो बि अगरि 1 ॾींहुं बि अगरि उन जी उमिरि साल खां घटि थी त पोइ अहिड़े जानवर जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।